न्याणियुनि खे बि ॾियो मिल्कियत, न त सुभाणे भाणे जा मामनि खे मारींदव। किथे किथे त पुट पंहिंजी माउ खे था मारनि त तूं मामे वारनि खां मिल्कियत छो थी वठी, तूं नाने जी धीउ न आहीं छा? पुट था माउ खे मारनि। ख़तरनाक दौर पियो हले। अगे सौट सौट के मारींदो, मारोट मारोट के मारींदो, तॾहिं बि परेशान थींदा हुआसीं। मेरा सौट भी भाउ आहे, मारोट भी। हाणे भाउ भाउ खे थो मारे। असांजे नौशहर फिरोज़ में हिकिड़े भाउ ॿिनि सॻनि भाइरनि खे ज़मीन जे वेसे तां थॾे ते मारे। पुट था पीउ खे मारे। खैरपुर में मां पंहिंजे बच्चनि खे कुठो आहे, चइनि बच्चनि खे मां। न्याणियुनि खे ॾियो मिल्कियत, कब्ज़ो बि ॾेई छॾियो। दुकान अचनि था, दुकान उन्हनि जे हवाले कयो। पोइ भली पंहिंजे ॿारनि खे हिबो ॾियनि, पोइ भली पंहिंजे ॿारनि खे बख़्शिश कनि। ज़मीन मां हिसो अचनि थो ॾेई छॾियो, पोइ भली पंहिंजे ॿारनि खे ॾियनि। ॾिसो ॾियनि थियूं, उन्हनि जे हथ में का शइ आहे ई कान। बाबा मां चवां त ही फलाणो टुकड़ो ज़मीन जो मां तव्हांखे हिबो थो ॾियां मदरसे जे लाइ, इहो जाइज़ आहे? मुंहिंजे हथ में ई कान्हे का। भेण जे हथ में ई का शइ कान्हे का, ऐं चवे थी मां पंहिंजे भाउरनि खे थी ॾियां। उनखे ॾियो त सही नी, कब्ज़ो ॾियोसि, 2-3 साल फ़सुल खणे, दुकान जी मसवाड़ खणे, पोइ भली पंहिंजे भाउरनि खे हिबो ॾिए। पुट खाइनि, पुटनि जूं ज़ालूं खाइनि, बाक़ी न्याणी या न्याणी जी औलाद न खाए। हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में, हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में, दर हक़ीक़त में मिठा न्याणी चङी 100 बार थी। छो पुट सदाई पुट सदाई सोच में आ मुंहिंजो बाबो शल मरे। पुट सदाई सोच में आ मुंहिंजो बाबो शल मरे। मिल्कियत मूंखे मिले हिनखे इहा ऊंटार थी। पर धी चवे थी या ख़ुदा उमिर अबे जी कर दराज। सब जो सुभान अल्लाह। धी चवे थी या ख़ुदा उमिर अबे जी कर दराज। मूं नियाणीअ लाइ हमेशह ओट ऐं आधार थी। पुट न्याणियुनि जो मुक़ाबिलो कोन करे सघंदा। इन जे करे मुंहिंजे नबी फरमायो बनातुकुम हसनातुकुम, फरमायो तव्हां जूं न्याणियूं तव्हां जूं नेकियूं अथव। न्याणी घर में ॼाई तव्हां जूं नेकियूं शुरू थी वयूं। न्याणीअ खे मानी था खारायो, इहा बि नेकी अथव। न्याणीअ खे पाणी था पियारो, इहा बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ लटड़ा वठी आयो, इहा बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ जुती वठी आयो, इहा बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ सोन जा ज़ेवर वरितव, इहा बि नेकी अथव। बनातुकुम हसनातुकुम, मुंहिंजे नबी फरमायो ॼमण खां वठी शादी ताईं, शादी खां वठी मरण घड़ी ताईं जेका बि न्याणी जी ख़िदमत था कयो, इहे तव्हां जूं नेकियूं आहिनि, तव्हांजे अमाल नामे में तुरनि। मर्द जी इब्तिदा औरत खां आहे, औरत सही त मर्द बि सही। जेकॾहिं औरत में टेड़ अची वियो त उनजो असर पूरे ख़ानदान ते पवंदो। इन जे करे हज़रत उमर फरमायो पहिरें नंबर ते औलाद जो पीउ ते हक़ आहे त शादी करे त नेकोकार औरत सां शादी करे, जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे। छो त माउ जो असर औलाद ते थींदो आहे।
जिया हजरत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि भी हिकड़ी अम्मा जो पुटु हो। 4 सालन जी उम्र में मदरसे में आयो। चई अम्मा मानी का थिया। अमर चेस पुट वुजू कर। वुजू कई। चई अम्मा हाणे छा कया। अमर चेस पुट मुसल्लो विछा। मुसल्लो विछाई। चई अम्मा हाणे छा कया। अमर चेस पुट हाणे हथ मथे खणी करे रब खां दुआ घुर। ए मुंहिंजा सोना अल्लाह जियां सॼे जान खे रोज़ी थो ॾी मुंहिंजे रोज़ीअ जो भी बंदोबस्त कर। दुआ घुरी बस कई। चई अम्मा हाणे छा कया। अमर चेस पुट अलमारी जो दरवाजो खोल। अल्लाह तुझे रोज़ी जो बंदोबस्त करे छॾियो हूंदो। मानी त पाण पचाए रखंदी पर पुट जो ईमान ऐं यकीन पई ठाहे त रोज़ी ॾियण वारो केरु आहे। अल्लाह बस हुन जो यकीन थी। एक दफ़े कुतुबुद्दीन जी अम्मा खां मानी पचाइण विसरी वई। ॻोठ में का शादी जी तकरीब हुई। उते जो पोती त हिनखे अची फिक्र थियो त मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो। अॻे औलाद जे ईमान जो फिक्र हूंदो। हाणे असांखे औलाद जे पेट जो फिक्र आहे। 500 जरेब ज़मीन ठाही आहे। चवंदा न 500 जरेब ॿिया बि हुजनि। औलाद जे पेट जो मसलो आहे। 100 दुकान ओस्ते में ठहराया आहिनि। चवंदा न 200 दुकान ॿिया बि हुजनि। मार्केट मौजो औलाद जे पेट जो मसलो आहे। करोड़ रुपया बैंक में बैलेंस पियो आहे। चवंदा न 2 करोड़ ॿिया बि हुजनि। औलाद जे पेट जो मसलो आहे। 50 पंप ठहराया आहिनि। चवंदा न 50 पंप ॿिया बि हुजनि। औलाद जे पेट जो मसलो आहे। असांखे इहो त फिक्र आहे त असांजे मरण खां बाद औलाद जो छा थींदो। पर इहो कंहिंखे बि फिक्र कोन्हे त औलाद जे मरण खां बाद औलाद जो छा थींदो। बाबा सुभाणे जो पुट पीउ मां खां अॻु में मरे त क़बर में छा थींदुसि। माशर में छा थींदुसि। माल कमी ईंदुसि या ईमान। ऐं पुट पीउ मां खां अॻु में मरंदा आहिनि या न। ओस्ते जा मुसलमानों पंहिंजी औलाद जे ईमान जो फिक्र कयो। ईमान वॾी क़ीमती शइ अथव। सब खां वधीक माल। माल खां वधीक जान। जान खां वधीक इज्जत। इज्जत खां वधीक ईमान अथव। माल जान ते कुर्बान कबो। जान इज्जत ते कुर्बान कबी पर इज्जत ईमान ते कुर्बान कबी आहे। कुराड़ी बीबी सुमैया ज़ालिम अबू जहल उन जी हिकिड़ी टंग हिकिड़े उठ सां ॿधी ॿी टंग ॿिए उठ सां ॿधई। अबू जहल चयो सुमैया अञा बि वक़्तु थई आहे पंहिंजी जान बचाया ईमान बचा। कुराड़ी चयो ही त हिकिड़ी जान आहे। मुझे मथे ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे। मां हे सभु जानियूं कुर्बान कंदसि पर ईमान खे न छॾींदसि। पछाड़ी में हो कुराड़ी बद थी वई। पंहिंजी जान कुर्बान कई। इज्जत कुर्बान कई पर ईमान खे न छॾियईं। पर ये त हिकिड़ी ग़रीब औरत है। कुरान मजीद में अल्लाह ताला हिकिड़ी शहज़ादी राज जी रानी जो जिक्र कयो आहे। ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रात फिरौन। अल्लाह साईं ईमान वारनि जे लाइ
हिकिड़ो मिसाल बयान कयो आहे इमरात फिराउन, फिराउन जे घर वारे जो मिसाल। फिराउन केर हो? जन दावा कई न रब्बुकुमुल आला, मां तव्हांजो वॾे में वॾो रब आहियां। व फिराउन ज़िल औताद अल्लज़ीन तग़ौ फिल बिलाद। कुरान तो फरमाओ फिरौन एॾो ज़ालिम हुयो जेको रब ते ईमान आणींदो हुन जे हथनि ऐं पेरनि में लोह जूं किलियूं हणंदो हो। अॼु हुन जी घरवारी बीबी आसिया रब ते ईमान आंदो आहे। फिरौन चयो आसिया ही बाग ही बागीचा ही बंगला ही महलातूं ही सोन ऐं चांदी जा ढेर ही नौकर ही चाकर ही बोरची खाना ही शाही वॻा शाही हिंदोरा शाही खाधा कहिड़ी शइ जी तो वटि कमी आहे? बीबी आसिया चयो ही बाग ही बागीचा ही बंगला ही महलातूं ही सोन ऐं चांदी जा ढेर, हिते मूंखे ईमान जी खुशबू नथी अचे, मां ईमान जे करे सभु कुझु कुर्बान कंदसि। ओस्ते जा मुसलमानों, उहा शहज़ादी जेका राज जी राणी हिंदोरनि में लुॾंदी, अॼु हुन खां बादशाही लिबास खसियो हुयो, कई ॼाणण वारो लिबास हुनखे पारायो हुयो। उन जे हथनि ऐं पेरनि में लोह जूं किलियूं हयूं हुयूं। फिरौन चयो आसिया अञा बि वक़्तु अथई, छा पई करी? मां तुंहिंजे करे मूसा खे पालियो, मूंखे त ख़बर ई अथई मुंहिंजो दुश्मन आहे, पर तुंहिंजे करे असां मूसा खे बर्दाश्त कयो। अॼु मूसा जो चयो थी वठी, मुंहिंजो चयो नथी वठी। उहा शहज़ादी राज जी राणी उते आसमान ॾे निहारे दुआ थी घुरे, रब्बि इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह। या अल्लाह मां तुंहिंजे करे ही बाग ही बागीचा ही बंगला ही महलातूं ही सोन ऐं चांदी जा ढेर ही नौकर ही चाकर, या अल्लाह ही बादशाही वॻा बादशाही हिंदोरा बादशाही खाधा हर शइ मां तुंहिंजे करे कुर्बान कई, पर या अल्लाह अॼु मां पंहिंजी इज़त बि तुंहिंजे करे कुर्बान करे रही आहियां। हाणे मूंखे दुनिया जे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे का। रब्बि इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह। या अल्लाह मूंखे उन जन्नत जी ज़रूरत आहे जेका तो ईमान वारनि जे लाइ पाण वटि तयारु कई आहे। वनज्जिनी मिन फिरऔन व अमलिह। या अल्लाह इन फिरौन खां मूंखे तूं बचा, इन जे करतूतनि खां मूंखे तूं निजात ॾे। या अल्लाह ही त ज़ालिम आहे, पर इन जी सॼी क़ौम ज़ालिम आहे। वनज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। या अल्लाह इन ज़ालिम क़ौम खां मूंखे तूं बचा। अल्लाह ताला बीबी आसिया जी दुआ क़बूल कई। उन ही वक़्त में उन जो दम परवाज़ थी वियो। हदीस में अचे तो क़यामत जो ॾींहुं थींदो। मुझे नबी फरमायो आसिया मां मोहम्मद मुस्तफ़ा जे निकाह में हूंदी। मक़ाम महमूद जेका रब के सब खां वेझे में वेझी जाया, उते अल्लाह ताला आसिया जे लाइ बंगलो तैयार करायो आहे, जिथे रात ॾींहुं रब जो दीदार ऐं ज़ियारत पई कंदी। वॾी क़ीमती शइ अथव ईमान। इन जे करे हज़रत उमर फरमायो औलाद जो पीउ ते हक़ आहे त शादी करे, त नेकोकार औरत सां शादी करे, छो त मां जो असर औलाद ते थींदो आहे। ख्वाजा कुतुबुद्दीन जी अम्मा भॼंदी आई, यकदम अटो ॻोहे मानी पचाए अलमारी में रखियईं।
कुतुबुद्दीन जे पेशानी ते पोसो ॾेई करे चई पुट उथ मानी खा। चई मामा मानी तोखों अॻ में खाई छॾियो। सभु चयो सुभान अल्लाह। किथों आंदई? चई मां मदरसे मां आयुसि पोइ तूं बि कान हुई पोइ वुज़ू कयुमि, वुज़ू करे मुसलो विछायुमि, रब खां दुआ घुरमि या अल्लाह जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्तु कर या अल्लाह। अॼु त अम्मा बि कान्हे का अम्मा। पोइ दुआ घुरी अलमारी जो दरवाज़ो खोलियुमि, मानी पई पर जेतिरो मज़ो अॼो की मानी में हो ज़िंदगी में कॾहिं बि अहिड़ो मज़ो न आयो। काक माना मानी, इहो हिंद को लफ़्ज़ आहे। काकी माना मानी वारो। ईअं हिन जो ईमान ठही वियो, यकीन। असां सॼी ज़िंदगी अलाह जे रस्ते में राति ॾींहं दावत पिया ॾियूं पर अञा ताईं असांजो ईमान न ठहे। पुट खे चऊं था त पुट जेकर अंग्रेज़ी न पढ़ंदे त बुख मरंदे। न्याणी खे बि चऊं था त जेकर स्कूल न पढ़ंदीअ त तुंहिंजी शादी कान थींदी, केरु तोखे वठंदो ई कोन। असां मुस्लमाननि जो ईमान ऐं यकीन इहो ठहियो आहे। हिकिड़ो नौजवान हुयो, वाह जे कप ते वेठो, शाम जो टाइम हो, रोज़ो हुजेसि, इफ़्तारी जे लाइ का शइ न हुई। वाह मां हिकिड़ो सूफ़ तरंदो पियो अचे, उहो सूफ़ खाधई, पाणी जो गिलास पीतई, रोज़ो खोलियई। उन नौजवान जे दिलि में अची ख़ौफ़ पैदा थियो, ही सूफ़ अलाए कंहिंजे बाग़ जो, मां बिना इजाज़त जे खाधो आहे। क़यामत जे ॾींहुं रब मूंखां पुछा कई त मां छा हिसाब ॾेई सघंदुसि। जॾहिं रस्तो पाणी अचे पियो ॾहीं रस्तो वधे। सफ़र कंदे कंदे ॾिठई त हिकिड़ो सूफ़नि जो बाग़ वाह जे कप ते। माली वटि आयो, चई बाबा तव्हांजे बाग़ जो हिकिड़ो सूफ़ वाह में तरंदो पियो अचे, मूंखे रोज़ो हुयो, इफ़्तारी जे लाइ का शइ न हुई, मां उहो सूफ़ खाधुमि, रोज़ो खोलियुमि, पाणी जो गिलास पीतुमि। एतिरा मेल मां सफ़र कयो आहे, महिरबानी कर, जेतिरा पैसा थियनि मां पैसा ॾियण जे लाइ हाज़िर थियो आहियां, मूंखे माफ़ कर। उन माली चयो बाबा मां त माली आहियां, बाग़ जो मालिक मां न आहियां। बाग़ जा मालिक ॿ भाइर आहिनि ॿिया, उन्हनि खां वञी माफ़ी वठ। वरी उहो नौजवान निकितो, किथे आहिनि? हिकिड़ो ओस्ते आहे, ॿियो कोटिया आहे। मां वरी मिसाल थो ॾियां, ईअं परे पिया ॻाल्हि। वरी उहो नौजवान आयो ओस्ती वारे सेठ वटि, बाबा मूंखे रोज़ो हुयो, इफ़्तारी जे लाइ का शइ न हुई, शाम जो टाइम हुयो, वाह मां सूफ़ तरंदो पियो अचे, मां उहो सूफ़ खाधुमि, रोज़ो खोलियुमि, तव्हांजे माली वटि वियुसि माफ़ी जे लाइ। उन चयो मां मालिक न आहियां, मालिक ॿिया ॿ भाइर आहिनि, सौदा तो वटि आयो आहियां, महिरबानी कर, जेतिरा पैसा थियनि मां पैसा ॾियण जे लाइ हाज़िर थियो आहियां, मूंखे माफ़ कर। उन सेठ चयो त अधु सूफ़ मां तोखे माफ़ कयो, बाक़ी अधु जो मालिक वरी मुंहिंजो भाउ अथई, वरी उन खां माफ़ी वठ। वरी उहो नौजवान निकितो उन भाउ ॾे, इनखे चइबो अथव ख़ौफ़े ख़ुदा। असां खाई पी वठो, व्याज, रिश्वत, धोखो, ठगी, खाओ पियो बाबा। तव्हांजो को प्लाट ॾिसो ख़ाली त राति जो लोड़ो ॾेई छॾियोसि, अलम हणी छॾियोसि त हीउ मुंहिंजो आहे। पराई ज़मीन तपेदार मुख़्तियारकारनि खे ज़रदारी वांगुरु पैसा ॾेई करे परावा खाता पंहिंजे खाते करायो। न्याणियुनि जा हक़ खाओ, भेनरुनि जा हक़ खाओ।
तव्हां था चओ त हुकुमरान इंसाफ़ कोन था कनि, तव्हां इंसाफ़ कयो आहे? पीउ इंसाफ़ कयो आहे? पीउ खोड़ हिते रिटायर मुलाज़िम हूंदा, पुटनि खे पेंशन जा पैसा ॾिना अथव, न्याणियुनि खे ॾिना अथव? चङा भला खोड़ पुटनि खे पेंशन जा पैसा ॾियो था, न्याणियूं उन्हनि जो हक़ न आहे? पीउ इंसाफ़ नथो करे त ॿियो केरु आहे जेको इंसाफ़ करे? हिकिड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾींदा, ॿिए खे वरी घटि। हिकिड़ो हाजी साहब हो असांजे उस्ताद वटि आयो, चई साईं हीउ पुटु मूंखे ॾाढो प्यारो आहे, मूंसां गॾु थो रहे, मुंहिंजी ख़िदमत कंदो आहे, तंहिंजे करे हिन खे मां मिल्कियत वधीक ॾींदुसि। असांजो साईं मौलाना हुनखे चयो बाबा ईअं न कर, तूं बराबरी करे, तूं इंसाफ़ कर। पुटु मौलवी हुजे, जाहिल हुजे, निमाज़ी हुजे, बेनिमाज़ी हुजे, दीनदार हुजे, बेदीन हुजे, तूं इंसाफ़ कर। हिकिड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾींदे इहा हिन सां ख़ैर ख़्वाही कोन थो करी, उनजे लाइ दुश्मन थो पैदा करी, नंढा ॿाहिरि विढ़ंदसि, ॿाहिरनि छॾे ॾुसि त भाटिया मारींदसि। पर कुराड़े चयो त साईं मां इहो पुटु मूंसां गॾु आहे, उनखे 5 एकड़ ज़मीन वधीक ॾिनई, नंढो भाउ सदोरो थियो जो वॾे भाउ खे मिल्कियत मारे विधो, पीउ खे लठियूं ऐं कुहाड़ियूं। पोइ आयो हाजी साहब रोंदो मुफ्ती साहब वटि, साईं ज़ुल्म थी वियो। साईं फरमायो हाणे ख़ुशि थिए, हिकिड़ो पुटु माराई, ॿिए पुट खे जहन्नम में पहुचाई। बाबा पीउ खे जो लठियूं हई कुहाड़ियूं हई त जहन्नम में वियो। इंसाफ़ कयो। बकरी हूंदी आहे काका डिंगी, 2 फर हूंदसि, पोइ हिकिड़े फर खे 2 थण धाराईंदी, ॿिए खे वरी इटूं हणंदी। तव्हां बि ईअं पिया कयो, हिकिड़े पुट खे सभु कुझु ॾियो, ॿिए खे इटूं हणोसि, परे थी। न्याणियुनि खे बि ॾियो मिल्कियत, न त सुभाणे भाणे जा मामनि खे मारींदव। किथे किथे त पुट पंहिंजी माउ खे था मारनि त तूं मामे वारनि खां मिल्कियत छो थी वठी, तूं नाने जी धीउ न आहीं छा? पुट था माउ खे मारनि। ख़तरनाक दौर पियो हले। अॻे सौट खे मारींदो, मारोट खे मारींदो, तॾहिं बि परेशान थींदा हुआसीं, मेरा सौट बि भाउ आहे, मारोट बि। हाणे भाउ खे थो मारे। असांजे नौशहर फिरोज़ में हिकिड़े भाउ 2 सगनि भाइरनि खे ज़मीन जे वेसे तां थॾे ते मारे। पुट था पीउ खे मारे। ख़ैरपुर में मां पंहिंजे बच्चनि खे कुठो आहे, चइनि बच्चनि खे मां। न्याणियुनि खे ॾियो मिल्कियत, कब्ज़ो बि ॾेई छॾियो। दुकान अचनि था, दुकान उन्हनि जे हवाले कयो, पोइ भली पंहिंजे ॿारनि खे हिबो ॾियनि, पोइ भली पंहिंजे ॿारनि खे बख़्शिश कनि। ज़मीन मां हिसो अचनि थो ॾेई छॾियो, पोइ भली पंहिंजे ॿारनि खे ॾियनि, ॾिसो ॾियनि थियूं। उन्हनि जे हथ में का शइ आहे ई कान। बाबा मां चवां त ही फलाणो टुकड़ो ज़मीन जो मां तव्हांखे हिबो थो ॾियां मदरसे जे लाइ, इहो जाइज़ आहे? मुंहिंजे हथ में ई कान्हे का। भेण जे हथ में ई का शइ कान्हे का, ऐं चवे थी मां पंहिंजे भाइरनि खे थी ॾियां। उनखे ॾियो त सही नी, कब्ज़ो ॾियोसि, 2-3 साल फ़सुल खणे, दुकान जी मसवाड़ खणे, पोइ भली पंहिंजे भाइरनि खे हिबो ॾिए। पुट खाइनि, पुटनि जूं ज़ालूं खाइनि, बाक़ी न्याणी या न्याणी जी औलाद न खाए। हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में, हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में
दर हकीकत में मिठा न्याणी चंगी 100 बार थी। छो पुट सदाई सोच में आ मुंहिंजो बाबो शल मरे। पुट सदाई सोच में आ मुंहिंजो बाबो शल मरे। मिल्कियत मूंखे मिले हिनखे इहा ऊंटार थी। पर धी चवे थी या खुदा उमिर अबे जी कर दराज। सब जो सुभान अल्लाह। धी चवे थी या खुदा उमिर अबे जी कर दराज। मूं नियाणीअ लाइ हमेशा ओट ऐं आधार थी। पुट न्याणियुनि जो मुक़ाबिलो कोन करे सघंदा। इन जे करे मुंहिंजे नबी फरमायो बनातुकुम हसनातुकुम। फरमायो तव्हां जूं न्याणियूं तव्हां जूं नेकियूं अथव। न्याणी घर में ॼाई तव्हां जूं नेकियूं शुरू थी वयूं। न्याणीअ खे मानी था खारायो इहा बि नेकी अथव। न्याणीअ खे पाणींदा प्यारो इहा बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ लटड़ा वठी आयो इहा बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ जुती वठी आयो इहा बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ सोन जा ज़ेवर वरितव इहा बि नेकी अथव। बनातुकुम हसनातुकुम। मुंहिंजे नबी फरमायो ॼमण खां वठी शादी ताईं, शादी खां वठी मरण घड़ी ताईं जेका बि न्याणी जी ख़िदमत था कयो इहे तव्हांजूं नेकियूं आहिनि, तव्हांजे अमाल नामे में तुरनि। ऐं असां ज़ुल्म बि वरी न्याणियुनि सां कयूं। न्याणियुनि वारी मिल्कियत बि पुटनि खे ॾियो। अफतुमिनून बिबाज़िल किताब व तकफुरून बिबाज़। अल्लाह से फरमाई तव्हां छा था कयो जो क़ुरान जे कुझु आयतुनि खे मञो था, कुझु जो इनकार था कयो। मञो त सॼे क़ुरान खे मञो, नथा मञो त सॼे क़ुरान तो हथ। पीउ रिटायर थियो आहे, पेंशन सॼी पुट खाई आहे, भेनरुनि खे रुपयो बि न मिलियो। अबो फोत थी वियो, ज़मीनूं प्लाट दुकान सभु पुटनि जे हवाले। न्याणियुनि वेचारनि खे ज़मीन जो वेसो बि कोन मिलियो। अफतुमिनून बिबाज़िल किताब व तकफुरून बिबाज़। अल्लाह से फरमाई छा था कयो जो क़ुरान जे कुझु आयतुनि खे मञो था, कुझु जो इनकार था कयो। अॼु वाइदो कयो त सॼे क़ुरान खे मञींदासीं। न्याणियुनि खे पंहिंजा हक़ ॾियो, भेनरुनि खे पंहिंजा हक़ ॾियो। न त न्याणियुनि ऐं भेनरुनि जे हक़ खाइण जे करे जहन्नम में हूंदा टंगिया पिया हूंदासीं। ऐं न्याणियुनि खे क़ुरान जी तालीम ॾियो। बसि आलिम थियनि, हाफ़िज़ थियनि, 5 दर्जा खोड़ थियनि। बसि मां तव्हां खां पुछां थो, मस्जिद में मदरसे में न्याणी भी जवान होजे, पुट भी जवान होजे, मस्जिद में मदरसे में बई गॾु न्याणियूं ऐं छोकरा जवान हुजनि, बई गॾु वेहनि मस्जिद में मदरसे में, भले हाले जी ॿेर शरीफ़ जो बुज़ुर्ग उन्हनि खे पढ़ाए, इहा तालीम इन नमूने सां हलाल आहे। कुरान मजीद जी का पाक तालीम मस्जिद में मदरसे में पुट भी जवान होजन, न्याणियूं भी जवान होजन, या इन नमूने से हलाल काने का हराम। पोइ अंग्रेजी तालीम मखलूत स्कूलन में, कॉलेजन में, यूनिवर्सिटिन में असांजा बच्चा भी जवान होते, असांजूं न्याणियूं भी जवान होते, उते मास्टर प्रोफेसर लेक्चरार जवान बगैर पर्दे जे उते असांजे न्याणियुनि खे पढ़ाइनि। मां तव्हां खां पुछां थो, या तालीम इन नमूने सां हलाल आहे?
वरी मुसलमान तो चेसि असांजी दिल साफ़ आहे, असांजी नियत साफ़ आहे। अरे ज़ालिम वो दिलनि जो मालिक जेको नियतुनि जो मालिक आहे उहो रब तो चवे त ईअं न कयो। दिल त असांजी बि चए थी त असां पंहिंजे नियाणियुनि खे डॉक्टरानी बनायूं, असांजी दिल कान्हे। माहौल ई कोन्हे को, ख़तरनाक माहौल आहे। असांजो त तजुर्बो आहे, मां 32 साल थिया आहिनि, 33 साल वाइज़ कंदे माण्हुनि सां असांजो वास्तो आहे। अक्सर जेके असांजा मुसलमान पंहिंजे नियाणियुनि खे मखलूत तालीम था पढ़ाइनि बग़ैर पर्दे जे, स्कूलनि कॉलेजनि में छोकिरनि सां गॾु वेठियूं आहिनि, उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त बसि पंहिंजी पिसनि जा बुक्स वञी कनि। हज ते औरत अकेली वञी सघे थी? हज ते, हज केॾो पाकीज़ा सफ़र आहे। नबी साईं फरमायो हाजी हज तां वापसि तो मोटे, अल्लाह ताला उनखे गुनाहनि खां ईअं पाक करे थो छॾे ॼण हाणे अम्मा जे पेट मां ॿार। नबी साईं फरमायो 40 ॾींहं 40 रातियूं हाजी साहब जेका भी दुआ तो घुरे अल्लाह उनजी दुआ के रद्द कोन कंदो आहे, अल्लाह उनजी दुआ के कबूल कंदो आहे। मस्जिद नबी में हिकड़ी नमाज पढ़ो तो 50,000 नमाजुनि जो सवाब। मस्जिदुल हराम में एक नमाज पढ़ो तो 1,00,000 नमाजुनि जो सवाब। एक नफिल पढ़ो तो 1,00,000 नफिलनि जो सवाब। एक कुरान मजीद जो खत्म कढो तो 1,00,000 कुरान जे खत्मनि जो सवाब। एडो पाकीज़ा सफर मुझे नबी फरमाया अल्लाहुम्मा गफिर लिल हाज वलिमन इस्तगफर। नबी साईं फरमाया या अल्लाह हाजन के तो माफ़ कर, पर वो हाजी जंहिंजे लाइ दुआ तो घुरे उन्हनि खे भी माफ़ कर। हिकिड़ो नबी जो साहबी आहे जंग ते तो वञे नबी साईं सां गॾु, पाण फरमाई तुंहिंजी घरवारी किथे आहे? चईंसि उहा हज ते थी वञे। कंहिं सां चईंसि काफ़िले में आहे। नबी साईं फरमाया वापसि मोट, तोखे जंग ते हलण जी इजाज़त न आहे, तूं पंहिंजे घरवारी सां पाण हज जे सफ़र ते गॾु हल, अकेलो उनखे न छॾ। हाणे तव्हां ॿुधायो नबी साईं छो उनखे चयो त तूं पाण पंहिंजी घरवारी सां हज ते गॾु वञ? छा उनजी नियत सही न हुई छा? ज़ालिम। ऐं असां हितां पंहिंजे नियाणीअ खे डोम में विहारियो, बस में विहारियो, हल पुट कोटा यूनिवर्सिटी, कराची यूनिवर्सिटी अल्लाह जे हवाले ई। अड़े ज़ालिम हो रब तो चवई त इहा नियाणी मोहम्मद मुस्तफ़ा जी तो वटि अमानत है, इन अमानत जी हिफ़ाज़त कर। मुर्गी जो किलो गोश्त जो था वठो, फार्मी मुर्गी 600 रुपए में, वह शापर में हिकड़ी शापर बी शापर, वरी उनके मोटरसाइकिल जे हैंडल में आडो था बधोस त मथा कुत्तो झपड़ न दे, वरी ज़ाल खे था चो त इनके फ्रिज में महफूज करे रखो मथा बिल्लो न खाई वने। मुर्गी जे एक किले जी ज़ालिम तू एतरी हिफाजत तो करे, न्याणीअ जी एतरी भी हिफाजत न। पंहिंजे न्याणियुनि खे मदरसे छॾियो था तॾहिं बि पाण गॾु अचो, रक्शे वारे सां न छॾियो। रक्शे वारो को चाचो मामो हिननि जो न आहे। हज ते अकेली नथी वञी सघे, ज़ालिम तूं दीनदार आहे, शर्म तोखे नथो अचे? तूं पंहिंजे न्याणीअ खे अकेलो थो छॾी त वञ कोटा यूनिवर्सिटी, वञ सखर IB में। गैरत वारो एहसास ही खत्म थी है, जैसे पेट में हराम होंदो आहे नी पोइ उनखे गैरत न हूंदी आहे। ये असांजा हुक्मरान या ऑफिसर हराम खोर, उन्हनि जे पेट में हराम पइजी वियो आहे, गैरत वारो एहसास ही खत्म। बहराड़ी जाए गरीब मिसकीन मजदूर हारी खुदा जी ज़ात जो कसम आहे, ये हलाल खाइन था, गैरत जा बादशाह।
अजो अज़म कयो असां पंहिंजे नियाणियुनि खे क़ुरान मजीद पढ़ाईंदासीं। दुआ कयो त असांजी हुकूमत अचे आलमनि जी, इंशाअल्लाह असां नियाणियुनि जे लाइ जुदा स्कूल खोलींदासीं। भेण 72 साल थिया आहिनि पाकिस्तान मुल्क खे, अञा ताईं हिननि कुआरियूं नियाणियूं तयारु न कयूं आहिनि। नियाणियुनि खे मर्द था पढ़ाइनि। असांजो वफ़ाक़ जो खे तक़रीबन 20 साल थिया आहिनि। हाणे असांजे वफ़ाक़ वारनि शर्त कयो आहे त को बि मर्द नियाणीअ खे न पढ़ाए, माना हूंदो बि परदे में हो पर चवंदा नियाणियुनि खे नियाणियूं पढ़ाए। औरत जे ॻाल्हाए ते पाबंदी आहे, औरत जे ॻाल्हाइण में असर आहे। तंहिंजे करे त रब फरमायो धारे मर्द सां सख़्ती सां ॻाल्हायो, नरमी सां न ॻाल्हायो। औरतुनि खे हुकुम आहे सख़्ती सां ॻाल्हायो। नरम लहजे में को डॉक्टर हुजे, मुर्शिद हुजे, उस्ताद हुजे, उन्हनि सां बि नाज़ नखरे खिल वारे अंदाज़ में तव्हां न ॻाल्हायो। मजबूर आहियो उते बि सख़्त लहजो हुजे। औरत जे आवाज़ ते पाबंदी, आवाज़ जो बि पर्दो। तव्हांखे ख़बर आहे मस्जिद जो पेशमाम हुजे, पोयों जमायती बीठा आहिनि, मस्जिद जे पेशमाम खां ग़लती थी वञे त पोइ तव्हां छा चवंदा, अल्लाहु अकबर सुभान अल्लाह। पर औरत कीअं ॿुधाईंदी? औरत सुभान अल्लाह न चवंदी, अल्लाहु अकबर न चवंदी, ही पंहिंजो हथ हिन हथ खे माना औरत जे आवाज़ ते पाबंदी आहे। सुभान अल्लाह ॾाढा नथी चई सघे, अल्लाहु अकबर ॾाढा नथी चई सघे, क़ुरान मजीद जी तिलावत वॾे आवाज़ सां नथी करे सघिजे। नात पढ़ण जी हिनखे वॾे आवाज़ सां इजाज़त न आहे। आलम त एतिरो बि चवनि था त औरत जो आवाज़ जेकॾहिं घर जे दीवार खां ॿाहिरि घिटी में गैर मर्द जे कन ते पियो, इन घर में कॾहिं बि ख़ैर ऐं बरकत न ईंदी। अॼु मायूं एॾियूं थियूं ज़ोर सां ॻाल्हाइनि जो रब पनाह। मर्द वीचारा था चवनि मां माठ कर, ॿाहिरि माण्हू बीठा आहिनि। मर्दनि खे हया अचे थो, असांजे अंबड़ियुनि खे एतिरो बि ख़्यालु नथो। पोइ केॾो बरकत अचे। ॾाढी ख़ुशी थी अल्हम्दुलिल्लाह जो हिते नियाणियुनि जी तालीम हले थी। अज़म कयो त इंशा अल्लाह असां पंहिंजे नियाणियुनि खे आलिम ऐं हाफ़िज़ बनाईंदासीं। हिन साल असांजे मदरसनि मां 1,16,000 हाफ़िज़ थिया आहिनि, जन वफ़ाक़ में इम्तिहान ॾिनो, जिन में 16,000 नियाणियूं आहिनि जेके क़ुरान जूं हाफ़िज़ आहिनि। 70 खां 80,000 आलिम थिया आहिनि, जिन में 50,000 खां वठी 55,000 ताईं नियाणियूं आहिनि जेके आलिमियाणियूं थियूं आहिनि। आलिमियाणियुनि जो तादाद नियाणियुनि जो मर्दनि खां वधीक आहे। सम्झ में अचे थो त असां या त शहीद थी वेंदासीं या जेलनि में वेंदासीं। अल्लाह ताला वरी दीन जो कम हिननि नियाणियुनि खां वठंदो। सो मुबारक जे लाइक़ आहिनि इहे नियाणियूं, हिननि जा वालिदैन, हिननि जा उस्ताद, हिननि जा ख़िदमतगार जेके अॼु आलिमियाणियूं थियूं आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला असांजे नियाणियुनि खे बि इहा दौलत नसीब फ़रमाए।